अमुन खपे, महिरबानी करे को फ़ैसिलो करे, हिन मसइले खे हल करायो ऐं झेड़े खे ख़त्म करायो। माल जे अचण वञण ते FIR कोन थींदियूं आहिनि। अगर कोई लोग बाहर से यहाँ अमन खराब करने लाए जाते हैं तो अगर उनको वहीं पकड़ लिया जाए तो फिर ये हालात वक्त की बात, वक्त है सच बताने का। सिंध के एक और शहर सांगर शहर में सानिया जो 3 जाने निकल गया और FIR दर्ज न हो सकी। लावाकिन अभी तक धरना दे के बैठे हुए हैं। सरवरदी जमात के रूए रवां मखदूम खलील जमान ने कहा है कि मुझे पीपल्स पार्टी की ज़रूरत नहीं है, मैं अपने मुरीदों के साथ हूँ। जब तक FIR दाखिल नहीं होती हम यहाँ से नहीं उठेंगे। सहाफ़ी के सवाल पे कहा कि मुझे बिलावल भुट्टो में उम्मीदें हैं, बाकी यह है कि इंसाफ कोर्टें और अदालतें देंगी। FIR तो ज़रूर होगी, अगर FIR नहीं होगी तो हम धरना दे के बैठेंगे। पीपल्स पार्टी जी हुकूमत है तो सरवरी जमात जे करे ही है, पर सरवरी जमात जा मुरीद जेके आहिनि गुज़िरियल ॾींहं खां वठी 3 ॾींहंनि खां वठी हिते लाश रखी धरनो हणी वेठल आहिनि। FIR छो न पई दाख़िल थिए? तव्हां IG सिंध सां या वज़ीर आला सां का ॻाल्हि ॿोल कई आहे हिन बारे में? पुलिस की कोताही है, पुलिस के पाण FIR बिना के पतो पाण थी थिए भला कोई इंतज़ार त कोन कंदा त असांखे वज़ीर आला चए या MLA MP जो कम FIR कटे। सर MLA शाज़ी आता मरीब चई था बेवस आहियां ऐं तव्हांजी ॿियो कुझु न तव्हां सां गॾु वेठी आहियां धरणे में। मूं पूरी कोशिशि कई त हिन ते FIR थिए पर FIR दाख़िल न कराए सघियुसि। उन जे लाइ ऐं तव्हां सां गॾु धरणे में मौजूदु आहियां। पीर साहिब जे ख़ानदान मां ॿुधोमि त केरु माण्हू अचनि था या आया सां गॾु जा आम माण्हू आहिनि ऐं सभिनि जो सुठो जेसिताईं गॾिजी कमु न कबो तेसिताईं इहो वाक़ियो वरी ॿियनि सां थी अॼु हिते थियो आहे सुभाणे ॿियनि सां थी त छो न उनखे हिते ई ख़तमु थिए हिते ई पूरो। इन करे कहिड़ो बेवस कोन्हे, कहिड़ो लाचार कोन्हे। असां पंहिंजे माण्हू सां गॾु आहियूं ऐं पंहिंजी जमात सां गॾु। पहिरीं तव्हां पंहिंजे जमात सां इंसाफ़ था वठां, पहिरीं मूंखे पंहिंजे माण्हुनि जो इंसाफ़ खपे। मुंहिंजे जमात जे माण्हुनि जो खून थियल आहे, पहिरीं उहो खपे। बाक़ी इक़्तिदार वज़ारतूं केॾी वॾी शइ। जेको आहे MLA अलाउद्दीन जुनेजो जे मथां जेके नॉमिनेट कनि पिया इन जे मथां FIR दाख़िल न थिए। छा पीपल्स पार्टी में जेके 2 धड़ा आहिनि आख़िरकार हिकिड़ो पासो जेको आहे छो न त चाहे FIR ई जेका आहे दाख़िल थिए? मुंहिंजो सुवाल त हिते पुलिस जो आहे भई तव्हांखे केरु थो पैसा ॾिए? अवाम तो पैसा ॾिए न, अवाम जे सिक्योरिटी लाइ पैसा। या तव्हां हलाईंदव पिया त मूंखे फलाणो चए तव्हां FIR कटिया फलाणो चए त पुलिस खां पुछणु खपे। जीअं तव्हां चयो त पुलिस खां पुछो त जॾहिं SP जवाबु ॾेई वियो आहे, DIG जवाबु ॾेई वियो आहे त असां FIR न कटींदासीं त पोइ तव्हां कंहिंखां FIR कटराईंदव, कहिड़ो दर खड़काईंदव? FIR त कटवी साफ़ थी पए, उहा त ज़रूरु कटवी। छो जो हिकिड़ो खून थियल आहे, ॾोह थियल आहे। जेकॾहिं अॼोका माण्हू नथा कटीनि त ॿिया माण्हू कटीनि। FIR कटवी, इंसाफ़ बि थींदो ऐं इहे खूनी दरवाज़ा हमेशह लाइ बंदि थींदा। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, जेकॾहिं हीअ नथा FIR कटीनि त को न को ईमानदार जज ज़रूरु वेठो हूंदो सिंध में, उहो ज़रूरु कटाईंदो। इस आने के बाद आपने वज़ीर आला से या दीगर हुक्मरानों से किया है रब्ता कोई इंसाफ के लिए? किसी से भी नहीं। अल्लाह देख रहा है, अल्लाह इंसाफ करेगा इन गरीबों के साथ भी, और जो भी गरीब जात है उनसे इंसाफ वो करेंगे जो गुस्सा की ख्वाहिश होगी। जो भी यहाँ के वारिस कहेंगे हम उनके साथ, हम उनको अकेला नहीं छोड़ सकते। वो जहाँ भी होंगे, जिस जगह पर भी वो जाएंगे। लेकिन मैं कहता हूँ बाज़ अफ्तार लोगों को कि ये नौबत ना आने दें, ऐसा न करें कि ये धरना पूरी सिंध में बढ़ जाए, पूरे पाकिस्तान में धरना बढ़ जाए। ये न करें। आप FIR कटें, इंसाफ को अपना काम करने दें और सिर्फ बिलावल भुट्टो सिर्फ ही सिर्फ होने दें। सदर आसिफ जरदारी में उम्मीद कोनी? वो सदर है, सदर सभिन पे सदर रुको पीपल्स पार्टी को कोने जैसे कि आपने बताया कि आपने जब राब्ता नहीं किया और ये सिचुएशन तो क्या अब भी आप राब्ता नहीं करेंगे? क्या करेंगे? बिल्कुल नहीं। ये हुकूमत का फ़र्ज़ है, ये इंतज़ामिया का फ़र्ज़ है कि वो FIR कटे। हम मिन्नतें नहीं करेंगे FIR काटनी पड़ेगी।
मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें। वक्त की बात, वक्त है सच बताने का।